मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र ऐं सीनियर नायब सदर मरियम नवाज़ केतिरनि असासनि जी मालिकाणी आहे। तफ़सील साम्हूं अची विया। मरियम नवाज़ माली असासनि जा तफ़सील पंहिंजी नामज़दगी कागज़नि सां गॾु इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन में जमा करायल दस्तावेज़नि मूजिबि मरियम नवाज़ गॾियल तौर ते 84 करोड़ 25 लख रुपयनि खां वधीक असासनि जी मालिकाणी आहे, जॾहिं त 2 करोड़ 89 लख रुपयनि खां वधीक जी कर्ज़दार आहे। मरियम नवाज़ इहो कर्ज़ पंहिंजे भाउ हसन नवाज़ खां वरितो आहे। संदसि मुड़ुसु कैप्टन रिटायर्ड सफ़दर बि दोस्तनि खां 6 करोड़ रुपयनि जो कर्ज़ वरितो आहे। दस्तावेज़नि मूजिबि मरियम नवाज़ रायवंड जे इलाइक़े में 1400 केनाल खां वधीक एराज़ीअ जी मालिकाणी आहे। संदसि परॾेह में का बि मिल्कियत नाहे। मरियम नवाज़ 3 सालनि में 1 करोड़ 90 लख रुपयनि खां वधीक ज़रई आमदनी ज़ाहिर कई आहे। हिन 3 सालनि दौरान ज़रई एराज़ीअ जी आमदनीअ ते 12 लख रुपयनि खां वधीक टैक्स अदा कयो। हुदैबिया पेपर मिल्स में 54 लख 69 हज़ार रुपयनि खां वधीक जा शेयर्स ख़रीद कया विया आहिनि। दस्तावेज़नि में वधीक ॿुधायो वियो आहे त मरियम नवाज़ मोहम्मद बख्श टेक्सटाइल मिल्स में 48 लख 21 हज़ार रुपयनि जी शेयर होल्डर आहे। मरियम नवाज़ हमज़ा शिपिंग मिल्स में 16 लख, जुनैद पोल्ट्री फार्म्स में 90 हज़ार रुपयनि जी मालियत जे शेयर्स जी मालिकाणी आहे। दस्तावेज़नि मूजिबि मरियम नवाज़ वटि पंहिंजी ज़ाती गाॾी नाहे। मरियम नवाज़ जे बैंक अकाउंट्स में 78 लख रुपयनि खां वधीक जी रक़म मौजूदु आहे। मरियम नवाज़ नामज़दगी कागज़नि में तालीमी क़ाबिलियत MA इंग्लिश लिटरेचर ज़ाहिर कई आहे।